नाज़रीन, لاڙڪاڻو मां के ख़बर ॾींदा हलूं त महिनत कच्छ यूनियन तरफ़ां मेयर لاڙڪاڻو जे ख़िलाफ़ احتجاج कयो वियो। احتجاجي प्रेस क्लब अॻियां बीही नारेबाज़ी कई ऐं हुननि ॿुधायो त मेयर नाहिल ऐं करप्ट आहे। अचो त वधीक ॾिसूं था لاڙڪاڻو मां ही रिपोर्ट। असांजे मयूनसपल इदारे में हिकु राशि जेको 2 साल नेब जे केस में ॿधल हुयो, वरी जीअं आयो आहे त उनखे मेयर जेको आहे वरी उहो SPO जी चार्ज ॾिनी आहे, जेका चार्ज आहे 16 जी आहे, 12 जी ग्रेड जो आहे। इनखे गैर कानूनी ऐं हाई कोर्ट जे सुप्रीम कोर्ट जो इहो फ़ैसिलो आहे त कंहिंखे ॿी चार्ज न ॾिनी वञे। उन हिसाब सां ही जेको आहे सो चार्जूं ॾेई जेको आहे करप्शन कनि था। ऐं जेको आहे सो असांजो हर साल कपिड़ो मिलंदो आहे, उन कपिड़े में लखे रुपयनि जो गबन आहे। ऐं जेको आहे सो असांजे मुलाज़िमनि खे इंक्रीमेंट नथी मिले। असांजा जेका मुलाज़िम हरीजन मुलाज़िमनि जा 200 सीटूं पयल आहिनि, उन्हनि खे जेको आहे नथो ॾिनो वञे। उनमें एतिरो मसइला आहिनि। प्रोमोशन सीनियरनि जा 2 साल कमेटी विहारी अथऊं, 2 सालनि में हिन महिल ताईं कंहिंखे बि प्रोमोशन न ॾिनो अथऊं। इनखे हिकिड़ो माण्हू रिटायर थी वियो आहे, पर प्रोमोशननि जे लाइ असांखे अॼु 6हों महीनो आहे। असां वाइदो बि कयो अथऊं। मेयर जो कमेटी विहारे उन जेको आहे असांखे लिखत में बि ॾिनो आहे त तव्हांजा इहे जाइज़ मसइला आहिनि, अॼु इहे ताईं हल न थिया आहिनि। तव्हांजो मुतालबो सही? असांजो मुतालबो आहे असांखे जेको SPO हटायो वञे, असांखे रहियल जेको मुलाज़िमनि खे कपिड़ो ॾिनो वञे, इंक्रीमेंट ॾिनी वञे, ऐं जेके कोर्ट मां बहाल कया आहिनि उन्हनि खे फुल पघार ॾिनी वञे।